अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सुबह सुबह का निभागा निर्णय में लगा आहिनि जंहिंजो तारीफ़ करणु ज़रूरी आहे। मिस्टर पटाटो खान जेको हिनमहिल तमामु मशहूरु आहे। तव्हांखे हर शहर जी हर चौराहे ते हर घिटीअ में निभागो तव्हांखे ज़रूरु मिलंदो। कंहिं महिल चिप्स जी सूरत में, कंहिं महिल ॻोड़ जी सूरत में, कंहिं महिल वॾे पटाटे जी सूरत में मिस्टर पटाटो खान। ऐं ॿियो नंबर मुंहिंजो दोस्त आहे मिस्टर बसर खान। बसर खान उहो दोस्त आहे जेको हर भाॼीअ में बिना विझण जे ज़ाइको ख़तमु थी वेंदो आहे। हिननि ॿिन्ही जो कमु सॼो ॾींहुं शैतानगिरी, माण्हुनि खे विढ़ाइणु। हे पटाटो बसर माना सम्झो त कंहिं कम जा न आहे, पर कम जा इन जे करे आहिनि त माण्हू हिननि खे ज़रूरु खाइणु पसंदि कंदा आहिनि। अॼुकल्ह जा नंढा ॿार बि पटाटे खां सवाइ रही कोन था सघनि। जी पटाटा खान, तव्हांजी एॾी मक़बूलियत जो राज़ छा आहे? निभागा हर घर में तूं मौजूदु आहीं। तुंहिंजी एॾी कहिड़ी ख़ुशूसियत आहे जो हर नंढो वॾो पटाटो 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 पटाटो। हाणे ॿुधाए तूं एॾो पटाटो कामयाबु कीअं वियो आहे? साईं, हर घर में ईअं सम्झो त मां सम्झंदो आहियां त पूरे पाकिस्तान में पूरी दुनिया में सभु मुंहिंजा माइट मां सभिनी घर अचां बि थो, वरी वञां बि थो, अचां बि थो, वञां थो, मूंखे केरु रोके कोन थो। ऐं नथो वञा त परेशान था थियनि। ईअं को माण्हू ॾिसी वठे हाणे हिन जूता त अचां बि थो वञां बि थो त तूं पंहिंजे खे थोरो संभाले ॻाल्हाए। माण्हू ॾिसण वारा ईअं न त पुटु को कढनि ई चंद्रा। बाबा मां उनजी एतिरी ज़रूरत आहे, टोकर बि भरनि था, मूंखे घर बि खणी था वञनि। हे नाज़रीन, तव्हां पटाटे खान जी गुफ़्तगू ॿुधी हलूं था बसर खान ॾे। त बसर खान जा जेके खलूं बसर ॾिसंदा हूंदव त अंदरि त कंहिं महिल पाणी थो निकिरे, कंहिं महिल अखियुनि मां पुड़ान थी निकिरे, पर पोइ बि माण्हू कटे भाॼीअ में ज़रूरु विझंदा। जी बसर खान। बाबा बसर बसर अथव, बसर खां सवाइ का बि भाॼी पूरी न आहे, माना अधूरी आहे। पटाटो त किनो पियो थींदो आहे। पटाटे खे पटाटो कहिड़ी शइ आहे? पटाटो बसर जे अॻियां माना अध ते बि न आहे। बसर मुखाल पर थोरो खणी बाबा मुखाल मां छो मां उठां थो। अरे बाबा सब्र सब्र सही सब्र सब्र जेका ॻाल्हि आहे उहा तूं कयां। मुखाल बि हिन में छा? मुखाल भली कर, मुखाल बि न कर। हर ॻाल्हि ॿुध, हिकिड़ी पटाटे ते ॻाल्हि ॿुधाए। हिकिड़ो हमरा आहे, उनजे अॻियां अचे पटाटा रखियऊं कावड़जी, जॾहिं खणो पटाटा सदाईं सदाईं पटाटा। अॼु मां महिमान थी थो वञा ॿिए हंधि, हवाई था चढ़ियो वेगन ते, सिधो ॿिए हंधि महिमान। उते जीअं पहुतो मानी तयारी, अॻियां पटाटा रखियऊं, बूथ ख़राबु थी वियुसि। ठीकु आहे त ॿुधो, मां वेगन ते आयो आहियां, तव्हां छा ते आयो? पटाटे हालत अथई। बसर बसर अथई साईं। छा में बसर आई? बसर सलाद में कमु अचे। हा सलाद नहीं आहे। सलाद में केरु खाए थो रहंदो पेट में सूर। अरे वरी खिले बि थो। बसर बसर अथई, पटाटो कुझु न अथई। हा बसर 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 खटियो खटियो खटियो। खटे तूं जी जेका बेइज्जती कराची में थी उहा कहिड़ी? हो जेको वञे हो वेठा तो उनखे खणी आ बाबा प्यास लेके आओ। अरे उस ॿोलीअ फ़र्क़ु खणी आ बाबा उनखे जिन चइबो आहे छा प्यास आहिनि, हो उते उन उछारी जॾहिं ॻोठ ॾे सॾु उन बसर खे प्यास पे सॾु वञनि। इन्हनि जो ॻोठ जो माण्हू हो ॿोलीअ फ़र्क़ु कोन्हे। नाज़रीन नाज़रीन, हे तव्हां पटाटे खान बसर खान जी कचहरी ॿुधियूं। अहिड़ा निभाग आहिनि जिते वेंदा आहिनि त सफ़ा अॻिलो चवंदो आहे त बिस्मिल्लाह करे हिननि खे जेका इज़त अफ़ज़ाई थींदी आहे तव्हां ॾिसो था। महिरबानी करे पटाटे खान ऐं बसर खान जी गुफ़्तगू ते कावड़ जो मुज़ाहिरो न कजो। जेकॾहिं हिननि खे ॾिसो त हिन खे प्यार मोहबत ॾिजो, ईअं न त कोई जूतो लाइ हिननि खे थका कढायो नेड़ में। वॾी महिरबानी नाज़रीन, तव्हांखे वीडियो पसंदि अचे त हिन खे लाइक शेयर ऐं धिको ज़रूरु ॾिजो। वॾी ज़रूरु कजो ज़रूरु। महिरबानी।